निगस तबत पहली बार संदस वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई छड़ी आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे मीरपुर बठोरे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुख्तार ज़हूर सां। मुख्तार, कहिड़ा तफ़सील ॾेई रहिया हो? अस्सलाम वालेकुम। हाँ नाज़रीन, हाँ जीअं त अॼु शाम जे टाइम ते इहा जेके वीडियोज़ आहिनि, फुटेज आहिनि, पंहिंजो प्रकाश नाले सां दीवान छोकिरो आहे, उहा वीडियो जीअं शाये थी आहे त उनमें जेको पंहिंजो दड़े शहर सां ई लाॻापो रखंदड़ पीपी जो हिकिड़ो मुख्य अॻुवाण, उन ते इहो इल्ज़ाम आहे त छोकिरे सां बदफ़ैली कई वई आहे। उन ई खां पोइ इहो ॿुधण में आयो आहे त छोकिरे जो जेके वारस आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते धमकायो वियो आहे। हू दड़ो शहर छॾे हैदराबाद शिफ्ट थी विया आहिनि। उन ते सोशल मीडिया ते पंहिंजो मूवीज़ जेका आहे सा वायरल थी वई आहे। जॾहिं सियासी ऐं समाजी धुरनि उन ते सख़्तु एहतियाज पिणु कयो आहे ऐं वारसनि इहो पंहिंजो मुतालबो कयो आहे त सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट इन वाक़े जो पाण मुरादो नोटिस वठी जवाबदारनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾे। ठीकु आहे मुख्तार, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी। इन ते हिन वक़्त जूं ख़बरूं पूरी थियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट sindtvnews.net। ॾिसंदा रहो सिंध टीवी न्यूज़।